हाँ जानू। हाँ ये कलाम मुझे ॾाढो जानू वणंदो आहे। हुन जो शीला की जवानी इहो कलाम मूंखे बसि दिलि खे पसंदि आहे। पोइ हाणे इहो ईअं कजांइ, इहो डाउनलोड करे पोइ मूंखे व्हाट्सएप ते मोकिलिजांइ, पोइ इहो मां ॾिसंदुसि। ऐं मूं वटि मरीज़ बि आया आहिनि, उन्हनि खे बि ॾिसां। हाँ उन्हनि खे ॾिसंदुसि न। असांखे पंहिंजी मरीज़ लॻी पई आहे, डॉक्टर खे शीला जी लॻी पई आहे। ठीक आहे जानू। हाँ जानू, मां हुनखे ॾिसां न बाबा, मरीज़ आया आहिनि, ख़बर ई न आहे त मरीज़ कहिड़ो आहे या छा। तव्हां मरीज़ केरु आहे? डॉक्टर साहब मरीज़ ही आहे। मरीज़ ही आहे। अच्छा भला हिनखे निंड हिते वरितो आहे या घरां ई निंड आयो आहे? डॉक्टर साहब ही घरां ई बेहोश आयो आहे। डॉक्टर साहब महिरबानी करे ॾिसो। तव्हां वेहो 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 वेहो। गाल बुध जी डॉक्टर साहब, मरीज जी त मेन इंजन जेकी आहे न उन में फॉल्ट अचे वियो आहे। मेन इंजन में? हाँ तू घबरा न, जेकी बि मूं वटि मरीज आया आहिनि न इंशाअल्लाह हितां मोटी न विया, हिते मूं वटि वापसि आया ई कोन्हनि मरीज वरी। डॉक्टर साहब सब ठीक थी या? न बाबा न, दुनिया ही छॾे या, गुज़ारे या? न बाबा न, चवां जो मुंहिंजो मतिलबु आहे चवण जो त हिन दुनिया में आहिनि पर उहे चाक चङा भला आहिनि, सुकून में न पंहिंजे घर मुंहिंजे अस्पताल न मोटी आया आहिनि। अच्छा बाबा समझी वियुसि बाबा। मुंहिंजी ॿी ॻाल्हि सम्झ, तुंहिंजे भाउ जो न मुंहांडो सुठो आहे न मुंहुं सुठो आहे, कमाइण जहिड़ो बि न अथई, हे उहे बि तुंहिंजे कहिड़े कम जो आहे। हाणे मुंहिंजी सलाह वठ, हे उहे हींअर तुंहिंजे कम जो आहे ई कोन। हाणे हिनखे काबाड़े में वञी खपा, काबाड़े में खपाइने न 70 रुपया किलो मिलंदी ऐं पैसा बि इलाही थी वेंदे। अचे ख़र्च थो करीस, चरिया मां सलाह सुठी थो ॾिए। न डॉक्टर साहब तव्हां छा काबाड़ी खानदान मां हो छा? मां तव्हांखे दवा वठण आयो, तव्हांजो मशवरो मूंखे नथो खपे। डॉक्टर साहब मूंखे दवा ॾे त मुंहिंजा दांत ठीक थी थिए। तुंहिंजे भाउ खे दवा हाणे ॾियणी पवंदी ऐं ठीकु बि करणो पवंदो। तूं नथो मिली न, मां वरी कोशिशि कयां थो। Papi, papi, chulo, chulo, papi, papi, chulo, chulo, हलिया सजन हणे मोचड़ा डिस्को टू अरे 10,000 ने उतारा 10,000 चोरी दो भला 15,000 ने 15 बी भी चोराई दो वांगर। हाँ 20,000 ते ये होश में अचे वेंदो, मूंखे लॻे ईअं थो। मूंखे लॻे थो त हिन खां मां भाउ खां 30,000 वठांसि, 20,000 में हुनखे होश ईंदो, पोइ 10,000 मूंखे बचंदा, उहे रखंदुसि गीदे में, बाक़ी 20,000 में हुनखे होश उअं ई अचे वेंदो। अरे ही पिस्टोल ठॻीअ ते लही पियो आहे छा?
वाह वॾी ॻाल्हि आहे रुॻी ठगी बि थी हले बि छा आहे अॼु हिनखे न आहे छॾिणो अॼु सभु हिसाब बराबरि कंदोसां सभु हिसाब अॼु हिनखे छॾींदुसि बि कोन न आहे छॾिणो हिनखे अॼु डॉक्टर साहब 3000 रुपया तो वतई हाणे ते मुझे भाग होश में आण मेहरबानी कयो। हाँ बाबा होश में अचे वेंदो तू घबरा न हाँ तू हिते वे जी डॉक्टर मां तो कहीं मरीज मिनट में तैयार करे दो ना जी डॉक्टर साहब जी ठीक बाबा 15 साल चए मैं बांगुरी चोरी हाणे मां तो के 20 थो जा मेहरबानी कर सजो उठ तो सही लगे थो त हे न भागो 25 वठंदो हाणे ॻाल्हि ॿुध हो बा मुझे भी बच्चन जो ख्याल कर मुझी भी रोज़ी आ 25 तू रख बाकी जेके न 5 मां पंहिंजे गीदे में रखां तो कुछ सियाणो थी उताणी उठ चरियो नची ने भागो अलाए घणा 30,000 वठंदो अलाए छा मूंखे वणाईंदो बोचड़ा अलाए छा कयां यार मुंहिंजी बि रोज़ीअ जो मसइलो आहे मिंथ कयांसि थो भला ॿियो छा कयां अलाह करे टीहण ते बि राज़ी छे ईअं न त मुंहिंजे घर मां गीदे मां पैसा भरणा पवनि चवांसि थो 30 वठ भला 4 आङुरी चोराई थो बा अरे कारो मुंह कर तांगी असा बना निभागा ए 3000 गीदे में तो बचे हानी तो उठ कसम दे बना मां जो उठानी भला हानी तो उठ यार खिलाई दो अरे सच्ची बुधा अदा कमीदा तुंहिंजो भाउ जेको होश में आहे वञी ॻाल्हाए जाए मिली वञी वञ बाबा वञ मस्त आयो होश में भागो अदा होश में अतियो डॉक्टर साहब जी मेहरबानी बाबा मेहरबानी ठीक है मेहरबानी ठीक अनु तो डालूं बा ओ बा मुझे मुआ 32,000 वठाना पोइ 30 हो में भागो खणी 2000 त बचना न लता मूंखे डॉक्टरी करण में न लता अरे पिस्टल तू डॉक्टर ही जा हाँ डॉक्टर मैं ते न कुर्सी ते वे भला चा पे दे चाहे त मां तोखे प्यारियां थो अरे पर तू डॉक्टर ही मां हाँ डॉक्टर हाँ अरे वाकई में तू डॉक्टर ही न मां तो केड़े गीदा कटण वारो बिशनी तो लगा है न पक्का सा तू डॉक्टर ही अरे एडी पक्का तो पुछी छा मुझी तू शादी कराई अरे शादी त मां तुनी दूल्हन धमाकन सां तो कराया पर को मुखे थोरो गरम थियण दे इने जो मतलब छा है गरम थियण जो हेडा ते वेहो प्लीज वेहा वेहो गरम छी मुखे बेजार न तू खामराए ते आयो बुधा त सही न थाला नहीं दे तोके खबर है ना मैं केरो डॉक्टर हां मैं एरो डॉक्टर हां जो मर्ज भी खत्म त मरीज भी खत्म चया मर्ज भी खत्म ऐ मरीज भी खत्म मरीज यो तो केरो डॉक्टर ही तुंजी अदालत पुलिस वकील ऐं थाना जेलन मां त बची सघी थो पर मुंहिंजी अस्पताल में तुंहिंजी उपति खलल हलंदी अल्लाह करे त तोखे लेस ऐं खंघि चे बच्चा ॻाल्हि मां तोखे किरोना में फाइल ठाहे अॻिते मोकिले छॾींदुसि एॾो फासाईंदुसि तोखे ख़बर ई कान पवंदी बच्चा तोखे मर्ज़ कहिड़ो आहे आख़िर हर डॉक्टर जो भी पी हूंदो आहे चोल मां बि तुंहिंजो पी हां काथे गुम थी ऐं राहू कहिड़ो मर्ज़ अथई मूंखे ॿुधा कुर्बान दाए जो बि मूंखे गॾु ॾिसणो आहे जल्दी ॿुधा मूंखे ओॾे बि वञिणो आहे छा जानवर जो इलाज कंदो आहीं मां चरिया वॾो डॉक्टर आहियां वॾो डॉक्टर समझी तो ना गाल के वडो डॉक्टर आमा तू के पाने मरीज मर्ज जी गाल बुधा मर्ज जी डॉक्टर पिस्टल है मुझे साजो हथ जो कोन मुझे चवण में ना है हां जी मर्जी तो होला है मुझे चवण में ही ना है अरे न कढ छो मुझे चवण में ना है न कढ अरे इतना पैसा रो कठी न कढ रे ये छा तो करे सफा चवण में ना है
इस चवण में ना है इस डॉक्टर मुझे चवण से तो करना तो सुठो तो करे ना कढंदो ना। अरे ये काढ़ी तो वजह मरी अरे मरी ब्याह कर दे यार दिस डॉक्टर दिस अरे इसी छा तो कर यार कढंदो के न करे मां मुचो ना भाग तो पुलिस ये दिस डॉक्टर दिस ब्याह करी सब फा चवण में ना अरे ये सब क्यों बाजार खड़ी हो अरे दिस डॉक्टर मुझे साजो तो चवण करे ना अरे ये पैसा मुझे पाजे खाबे हथ में मोटाए दे ना बा ना मां खाबे हथ में तो के किए दींदस यार साईं से हराम चरिया बाकी साजे हथ न मुका घुरियो तमा उने के दींदस तू जो साजो हथ जाने मां जाना तू जो छावने ने में परेशान न कर मुके ना तू जी मर्जी बाकी गाल करी दी तई किए जारी छी दी जो चवण तो करे न सफा किए कोन चवण कदो दिमाग खराब है या मां जाना मुजो हथ जाने अब अरे थलीज मुझे चवण ने कदो ना मां छा जना अरे छा मैं कदो अरे थलीज मां बाल दो बने थलीज चवण को तू तो के कदो मुझे मां कर दो करे अरे छा तो करी ना मेरे पग अरे गाल बुद गाल बुद तो सही गाल बुद पैसा दे दो रे अरे चढ़ दो किए के मारो पूछ लो किए रे पैसा दे दो किए मोचरा है मारे पैसा पता मासे असा और दादा मरुई अल्लाह किए तो पैसा दे क्यों होता मासे चला ही मासे अस्पताल है चला है सब ये जान आनी अस्पताल माशाल्लाह अरे केर कोन थी माशाल्लाह